जीअं त तमामु दोस्तनि खे ख़बर हूंदी त कंहिं न कंहिं टॉपिक ते मुंहिंजी ॻाल्हि ॿोल्हि थींदी रहंदी आहे। अॼु असां जेको आहे सो हिकु नसरपुर जे क़दीमी ऐं जेका पंहिंजो सकाफ़त आहे उन हवाले सां हैंडी डेकोर क्राफ्ट्स जे जेको आहे सो कारखाने ते पहुता आहियूं ऐं असां जेको आहे सो उनजे फाउंडर सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं पंहिंजो गुड नेम ॿुधाइजो। साईं मुंहिंजो नालो आहे इमरान अली दाऊदकोटो। मुंहिंजो तालुक हिन काशी जे कम सां आहे। साईं असांखे तव्हां ॿुधाइजो त जेका हैंड डेकोर जेका क्राफ्ट्स आहे उन बाबति असांखे वधीक का ॼाण या वधीक कुझु ॿुधाइजो त ही जेको कारखानो आहे हिन बाबति जेका बि तव्हां वटि ॼाण आहे उहा असांखे थोरो ॿुधाइजो। जीअं त हैंड डेकोर क्राफ्ट्स असांजो काशी जो कारखानो आहे जंहिंजो बुनियाद असां 2022 में रखियो आहे। हिन जो आउं फाउंडर आहियां। मूंसां गॾु मुंहिंजो नंढो बिरादर आहे अली गुल दाऊदकोटो, उहो बि मूंसां गॾु आहे। ऐं उन खां पोइ मुंहिंजो उस्तादु आहे उस्ताद काज़िम अली अलवी जंहिंजो तालुक आहे हाला सां। असां टिनी ॼणनि कोशिशि करे हिनखे 2022 में स्टार्ट कयो आहे। अच्छा साईं तव्हां ॿुधाईंदो त ही जेको काशी जो जेको कमु आहे उनजो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो? साईं ख़्यालु ईअं आहे जो मुंहिंजो बचपन खां शौक़ु रहियो आहे ऐं मुंहिंजो बचपन खां ख़ानदानी कमु रहियो आहे ही काशी जो। छो जो ही कमु मुंहिंजी माउ वटां मूंखे मिलियो आहे। मुंहिंजा मामा जेके आहिनि उहे मुंहिंजा उस्ताद आहिनि ऐं उन्हनि मूंखे ही सेखारियो आहे बचपन खां। साईं उस्ताद मोहम्मद सिद्दीक़ काशीगर मरऊं जंहिं वटां बचपन खां ही कमु सिखियो हुउसि ऐं उन करे ई मूंखे हिन कम में लगाव आहे, शौक़ु आहे। इंशाअल्लाह आउं हिन कम खे वधि खां वधि कोशिशि करे जेतिरो मूंखां थी सघियो आहे उनखे अॻियां खणी हलंदुसि। साईं असांखे ॿुधाईंदो त इदारो या कारखानो ऐं कॾहिं ऐं कहिड़े मक़सद लाइ ही ठहियो? साईं जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त ही कारखानो असां 2022 में स्टार्ट कयो आहे। हिन जो मक़सदु इहो आहे त असांजो जेको रवायती कमु आहे काशी जो, असांजे नसरपुर जो जेको सदियुनि खां हलंदो अचे, त इन खे असां ज़िंदा रखी सघूं ऐं इन खे दुनिया ॾो पेश करे सघूं ऐं पंहिंजा जेके बि असांजा नौजवान आहिनि उन्हनि खे असां हुनर ॾेई करे रोज़गार जो मौक़ा फराहम करे सघूं। साईं असांखे ॿुधाईंदो त काशी ठाहिण जो अमल कहिड़ो हूंदो ऐं मसलन मवाद या डिज़ाइन रंग वग़ैरह उहो कीअं हूंदा? साईं काशी जो अमल ईअं आहे त काशी ठहंदी आहे मिटी मां। जेको असांजी दरिया जी चीकी मिटी निकिरे थी उन खे असां खणी ईंदा आहियूं प्रोसेस करे, उन मां असां पंहिंजो ऑब्जेक्ट ठाहींदा आहियूं। टाइल आहे या पोटरी आहे। ॿी मिटी असांजी अचे थी नंगर पार्कर मां, अच्छी मिटी जंहिंखे चाइना किले चवंदा आहियूं। त उहा जेका मिटियूं आहिनि उहे असीं इस्तेमालु करे उन मां असां काशी ठाहींदा आहियूं ऐं इन जो इन मथां पोइ असीं डिज़ाइनिंग जो कमु कंदा आहियूं। डिज़ाइनिंग खां पोइ कलर अचनि था ऐं काफ़ी सारा इन जा प्रोसेस आहिनि जिन मां ही गुज़री करे हिकु ख़ूबसूरत शकिल में अचे थी। साईं तव्हां ॿुधाईंदव त ही जेका काशी आहे उहा कहिड़ी ख़ासियत ऐं इहा जेका तव्हांजो जेको कारखानो आहे या जेका तव्हांजी हीअ जेका फैक्ट्री आहे उन में कहिड़ी ख़ासियत आहे? माना इन ॿियनि प्रोडक्टनि खां तव्हांजे जेको आहे सो मटीरियल में कहिड़ी ख़ासियत आहे? साईं असांजो इहो आहे त अॼुकल्ह तव्हां नोट कयो हूंदो त काफ़ी सारियूं मार्केट में टाइलूं अची चुकियूं आहिनि जेके हलनि पियूं, चाइना जूं बि आहिनि, हिते जूं पाकिस्तान जूं आहिनि। पर जेका असांजी टाइल आहे इन जी ख़ासियत इहा आहे त ही मिटी जी ठहियल आहे ऐं ही जेॾी महिल कंहिं वाल ते लॻे थी स्ट्रक्चर ते त उहो स्ट्रक्चर बि थधो रहे थो ऐं इन जी हिकिड़ी पंहिंजी नेचुरली ख़ूबसूरती आहे जेको हैंडमेड ठहियल आहे। इन जेके असांजा ट्रेडिशनल कलर इन में इस्तेमालु कयल आहिनि, जीअं ब्लू आहे, फिरोज़ी आहे, ही ॾाढा ख़ूबसूरत रहनि था। सही। अच्छा साईं पंहिंजो तव्हां ॿुधाईंदो त काशी जी डिज़ाइन में सिंधी सकाफ़त जा रंग जेके आहिनि उहे कीअं शामिलु कंदा आहियो? साईं उहे ईअं त जेके असांजा सकाफ़ती रंग आहिनि उहे आहिनि फिरोज़ी आहे, ब्लू आहे ऐं पंहिंजो अजरकी कलर आहिनि। इहे सभु असां हिन में नेचुरली जड़ी बूटियूं आहिनि, कुझु असांजा नेचुरली कलर निकिरनि था, पंहिंजो ऑक्साइड्स कलर्स आहिनि उहे असां हिन में इस्तेमालु करे ऐं पंहिंजा ख़ूबसूरत कलर ईजाद करियूं था। छा अव्हां जो कमु रवायती आहे, हैंडमेड आहे तरीक़े सां थिए थो या जदीद के मशीनूं बि तव्हां वटि आहिनि? साईं असांजो हिन वक़्तु बि रवायती तरीक़े सां असां कमु करियूं था काशी जो, पर कुझु वक़्त जे हिसाब सां कुझु मजबूरियूं आहिनि जेको कुझु मशीनरी असांखे हिन में इन्वॉल्व करणी पए थी ताकी जीअं असां कुझु कम खे आसान करे सघूं। साईं पंहिंजो दाऊदकोटा साहब हैंड क्राफ्ट्स में केतिरा माण्हू तव्हांजा कमु कनि था? साईं अल्लाह जी महिरबानी सां असां वटि तक़रीबन 15 खां 20 मज़दूर आहिनि जेके कमु करे रहिया आहिनि हिन वक़्तु।
साईं दाऊदपुरा साहब खे हुकूमत तरफ़ां या के इदारे तरफ़ां का सपोर्ट का एड कंहिं क़िस्म जी का मिले थी? साईं असांखे अञा ताईं त का बि सपोर्ट कोन मिली आहे पंहिंजो हुकूमत जे तरफ़ां। बाक़ी कुझु असांखे प्रोजेक्ट्स मिलनि था टाइल्स या जेके कल्चर डिपार्टमेंट जा हूंदा आहिनि, पर उहे कॉन्ट्रेक्टर जे थ्रू असां ॾींदा आहिनि, जेके असां करे पंहिंजो रोज़गार कंदा आहियूं। दाऊदपुरा साहब असांखे ॿुधाईंदा त नौजवान हिन शोबे में कीअं मौक़ा उन्हनि खे कीअं पैदा थींदा या उन्हनि खे जेको आहे सो कहिड़ा मौक़ा मिलंदा आहिनि इदारे तरफ़ां या हिन फैक्ट्री तरफ़ां, इहो असांखे ॿुधाईंदव। साईं हिन में असां हींअर बि पंहिंजो हिकु ट्रेनिंग कराए रहिया आहियूं, जंहिंमें मेल एंड फीमेल स्टूडेंट असां वटि आहिनि, ऐं जेको असां काफ़ी कोशिशुनि खां पोइ साईं अब्दुल अमीन आख़ून साहब जिन जी महिरबानी आहे, जिन असांखे हिकु प्रोजेक्ट ॾिनो ट्रेनिंग जो 6 मंथ जो, जंहिंमें असां नौजवाननि खे उन्हनि जी पेंटिंग कैलीग्राफी उनजो कमु सेखारे रहिया आहियूं, ऐं इनशाअल्लाह उन्हनि खे इन फ्यूचर बि तमामु बहितरीन मौक़ा मिलंदा। ऐं असांजी ख़्वाहिश आहे त असांजा नौजवान मर्द छो औरतूं जेके आहिनि उहे ही कमु सिखी करे असांजे फन खे अॻियां ज़िंदा रखी सघनि। दाऊदपुरा साहब असांखे ॿुधाईंदव त सिंधी काशी जी सुञाणप खे आलमी सतह ते कीअं वधाए सघिजे थो? साईं हिनखे आलमी सतह ते ॾिसो ईअं आहे जो पुराणे ज़माने में जॾहिं काशी ठहंदी हुई त इहा काशी असांजे ॿाहिरिनि मुल्कनि में बि लॻंदी हुई, पर जेको मशीनरी जो दौर अची वियो आहे ऐं जेके मशीन जूं टाइलूं अची वियूं आहिनि त उन्हनि असांजी काफ़ी सारी इन जी मार्केट ख़राबु करे छॾी आहे। पर हाणे वरी बि असांजी इहा कोशिशि आहे, असांजी अपील आहे त असां खां हुकूमत साथ ॾिए ऐं सुठा इदारा असां खां साथ ॾियनि त जीअं असां हिनखे बहितर खां बहितर नमूने सां आलमी मार्केट में पहुचाए सघूं। अच्छा साईं इमरान दाऊदपुरा साहब असांखे इहो ॿुधायो त माहौलियाती लिहाज़ सां अव्हां जो कमु जेको आहे केतिरो महफ़ूज़ आहे? साईं माहौलियाती लिहाज़ सां असांजो जेको बि असां टाइल वग़ैरह लॻायूं था कंहिं बिल्डिंग्स ते, त उनखे का बि उस या पंहिंजो बारिश वग़ैरह हिनखे ख़राबु नथी करे सघे, छो जो इहा हाई फायर टेम्परेचर ते फायर थियल आहे ऐं हिनखे को बि अहिड़ो माहौलियाती इफेक्ट नथो थी सघे। मुस्तक़बिल में अव्हां जो इदारो जेको आहे कहिड़ा हदफ ऐं कहिड़ा नवां कम खणी अची सघे थो? साईं असांजी इंशाअल्लाह मुस्तक़बिल में इहा कोशिशि आहे त हिनखे असां डेवलप करे हिन में इनोवेशन्स आणियूं, ऐं हिन वक़्त ताईं बि असां हिन में काफ़ी सारी इनोवेशन आंदी आहे, पर अञा बि हिनखे थोरो जिदत वारे पासे खणी वञूं त जीअं हिनखे आसान बि करियूं ऐं पंहिंजो आलमी सतह ताईं बि हिनखे पहुचाए सघूं। आख़िर में असां अवाम ऐं जेके नौजवान उन्हनि लाइ तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो? साईं अवाम ऐं नौजवान लाइ इहो पैगाम आहे त पहिरीं त असांजो ही सकाफ़ती कमु आहे नसरपुर जो, इन खे वधि खां वधि तव्हां प्रोमोट करियो, ऐं नौजवाननि जे लाइ इहो असांजो पैगाम आहे त तव्हां हिन फील्ड में अचो। हीअ आर्ट जी हिकु तमामु बहितरीन फील्ड आहे, वॾी फील्ड आहे, हिन में न रुॻो हिते पेंटिंग जो कमु आहे, पर जेकॾहिं तव्हां इन खे हायर एजुकेशन ॾांहुं तव्हां वेंदा त पंहिंजो बैचलर मास्टर्स करे तव्हां ॿाहिरनि मुल्कनि ताईं पंहिंजे शहर जो ऐं पंहिंजे फन जो नालो रोशन करे सघो था। महिरबानी दाऊदपुरा साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। जीअं त तमामु जेको आहे सो तफ़सीली जेका ॻाल्हि ॿोल इमरान दाऊदपुरा साहब सां थी आहे, ऐं मुंहिंजी जेको वधि खां वधि जेको आहे हिन वीडियो खे तव्हां शेयर कयो त जीअं जेको आहे हीअ जेका सिंधी जी सकाफ़त आहे ऐं हीअ प्रोमोट बि थिए ऐं जेको दुनिया ताणी बि ख़बर पवे। लाइक शेयर लाज़मी कजो त जीअं तव्हांखे हर वक़्तु मुंहिंजी नई वीडियो मिलंदी रहे। इनशाअल्लाह वरी कंहिं ॿिए टॉपिक ते तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदो इजाज़त मोहम्मद इसाक़ खे ऐं कैमरामैन खे अलान गेमान। पाकिस्तान ज़िंदाबाद।